T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं भारत विच में वॾो दंगल कुछ देर बाद शुरू थींदो। क़ौमी क्रिकेट टीम जा रांदीगर मेलबर्न क्रिकेट ग्राउंड पहुची विया। शी जिनपिंग टियों भेरो चीन जो सदर ऐं कम्युनिस्ट पार्टी जो जनरल सेक्रेटरी चूंडिजी वियो। वधीक 5 साल चीन ते हुक्मरानी कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीनी सदर खे वाधायूं ॾींदे चयो त चीन जे अवाम जी ख़िदमत लाइ संदसि दानिशमंदी ऐं अणथक महिनत ते भेटा पेश कयूं था। सिंध में ॿोॾ खां पोइ पकड़ियल बीमारियुनि जा हाञा जारी। वधीक 5 ॼणा फौत। थाणो बुला खान जे यूसी टिको बाराणो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे 3 ॿारनि समेत 4 ॼणा फौत। 2 वरनि जी आसिया गबोल, 3 महीननि जी आसमा गबोल। बारड़ो आगा खान गबोल कराची में फौत। दरगाह शेख बाजीद वासी 70 वरहनि जो रफ़ीक मेमन बि मलेरिया वॻे दम ॾिनो। ॾखिणी एशिया लाइ वर्ल्ड बैंक जे नायब सदर मार्टिन रेज़र चयो आहे त पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि तमामु घणो मुतासिर थियो। पाकिस्तान में एतिरी बरसातूं पयूं जंहिंजो मिसाल नथो मिले। आलमी दुनिया खे पाकिस्तान जी मदद करण ऐं ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ रोड मैप ॾियण जी ज़रूरत आहे। हिक इंटरव्यू में मार्टिन रेज़र चयो त पाकिस्तान में स्ट्रक्चर ऐं मालियाती रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे। आलमी मदद खां अलावा पाकिस्तान खे अंदरूनी तौर ते बि क़दम खणणा पवंदा। जमहूरियत लाइ कुटुंब जी कुर्बानी ॾींदड़ मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 11वीं वरसी मल्हाई पई वञे। पाकिस्तान जे अॻूणे ख़ातून अवल ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी घरवारी बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत जे क़याम लाइ बेपनाह जदोजहद कई ऐं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। हुन पंहिंजी ज़िंदगी में मुड़ुस जी फाही, 2 पुटनि ऐं न्याणी जे मौत जो ग़म बर्दाश्त कयो। पीपुल्स पार्टी पारां गॾी ख़ुदाबख़्श भुट्टो में बेगम नुसरत भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरे क़ुर ख़्वानी कई वई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जूं मुल्क अवाम ऐं जमहूरियत लाइ कुर्बानी बेमिसाल आहिनि। बेगम नुसरत भुट्टो वक़्त जे आमरनि ऐं गासिबनि जो बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी वरसी जे मौक़े ते पैगाम में आसिफ अली ज़रदारी चयो त बेगम नुसरत भुट्टो आइन ऐं जमहूरियत जी बहाली लाइ मुफ़ाहमत जी फिलासफ़ी ॾिनी। 18वीं तरमीम बेगम नुसरत भुट्टो जे ख्वाब जी ताबीर आहे। परॾेही वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मादर जमहूरियत असांखे सेखारियो त जमहूरियत ऐं पाकिस्तान खां वधीक कुझु न आहे। मादर जमहूरियत ज़ुल्म ऐं ॾाढ जो मुक़ाबिलो कयो। पार्टी क़यादत ऐं चियाला रुगो अॼोके ॾियारे न पर कंहिंसे रोज़ानो यादि कंदा आहिनि। सियासत जा 10 ॾींहं तमामु अहम आहिनि। मुल्क डिफॉल्ट थियण जे वेझो आहे। डार खे इमदाद त छा, मुलाक़ात जो बि वक़्तु न मिलियो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जी दावा। संदसि चवणु आहे त क़ौमी सलामती जो मसइलो पैदा थी वियो आहे। मुल्क जा ससा ज़िंदगी खां वधीक अज़ीज़ आहिनि। खरबपती हुकुमराननि पंहिंजे खीसे मां 10 रुपया बि ॿोॾ मुतासिरनि खे न ॾिना। पीपुल्स पार्टी अॻवान नबील गबोल जी ॿोॾ मुतासिरनि बाबति पंहिंजे बयान जी वज़ाहत। संदसि चवणु आहे त मां बि सिंधी आहियां, कंहिं बि रीति अहिड़ो बयानु नथो ॾेई सघां। मुंहिंजे बयान ते उन्हनि वावेला कई जेके पीपुल्स पार्टी जा मुखालिफ़ आहिनि। जारी कयल बयान में नबील गबोल चयो त उन्हनि धाड़ेलनि जी ॻाल्हि कई जन मथां 100 केस दाख़िल आहिनि। मां ॿोॾ मुतासिरनि खे कीअं फोरू ऐं धाड़ेल चई सघां थो। कोट गुलाम मोहम्मद वेझो 2 पुरहत ॿाहिरि गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल। इमामवा मोड़ ते शहर में मज़दूरी लाइ वेंदड़ ॻोठ धणी बख़्श लंजवाणी वासी 2 नौजवान भाइरनि असलम ऐं खान मोहम्मद लंजवाणी जा गोलियूं लॻल लाश मिलिया। पुलिस लाश तवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो।
तुल पुलिस 5 वरनि जी मासूम बाड़ी ते वॾे रिसाकारे जो इल्ज़ाम मड़ींदड़ जवाबदार आरव बंगुलाणी समेत 5 ॼणनि खिलाफ़ केस दाख़िल करे वरितो। पुलिस ॿारड़ी ऐं संदसि वारसनि खे तहवील में वठी छॾियो। जवाबदार गिरफ़्तार न थिया। भारत में मुसलमान ते ज़ुल्म बंद थिया। मुसलमान शागिर्दाणी जिंसी हिरासा खां तंग अची कॉलेज जी छित तां टपो ॾेई मुबैना तौर आपघात करे छॾियो। भारतीय रियासत उत्तर प्रदेश जी मेरठ शहर में सुभारती मेडिकल कॉलेज जी शागिर्दाणी 22 वरनि जी वान्या असद शेख कॉलेज जी छित तां टपो ॾेई ज़िंदगी जो अंत आंदो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिब शागिर्दाणी जो क्लासमेट सिद्धार्थ पनवार वान्या शेख खे मुसलसल तंग कंदो हो। कंहिं सरेआम चमाटूं पिणायूं। भारतीय पुलिस मूजिब जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं T20 वर्ल्ड कप जी मैच में श्रीलंका आयरलैंड खे शिकस्त ॾेई छॾी। श्रीलंका आयरलैंड पारां ॾिनल 129 रन्स जो हदफ़ 1 विकेट जे नुक़सान ते पूरो कयो।